ताकीद, नारे हैदरी, नारे विलायत। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومأوانا وملجأنا وهادينا ومهدينا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الصدق وصدق به أولئك هم المتقون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين انتہائی واجب الاحترام استیتے بیٹھن معزز علماء کرام خصوصاً حضرت علامہ مولانا قبلہ مفتی غلام شبیر سکندری دامت برکاتہم العالیہ حضرت علامہ مولانا مفتی دوست علی سکندری دامت برکاتہم العالیہ باقی تمام علماء کرام حفاظ عظام برادران اسلام پیاری جماعت سگوری
खलीफा अव्वल, खलीफा बिला फसल, अमीरुल मोमिनीन, जानशीन मुस्तफ़ा हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे याद में जो कोई प्रोग्राम मुनाकिद कयो वियो उन जे अंदर मूं अवां जे अॻियां क़ुरान करीम जी हिकायत सगोरी तिलावत कई आहे, जंहिंजे मुनासिबत सां चंद गुज़ारिशूं अवां जे साम्हूं अर्ज़ कंदुसि। अल्लाह ताला अवां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। मौलाना असद सिकंदरी मुखे ॿुधायो त 9:30 खां 9:45 जे अंदर अवां जो बयान तव्हां जी तकरीर शुरू थींदी ऐं पोइ थींदे थींदे 11:15 थी विया। रात असीं हजरत पीसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मान वारे खलीफे महमूद निज़ामानी रहमतुल्लाह अलैह जे पाड़े में वासो ऐं उतां खां पोइ वापसी थी। पहुचंदे पहुचंदे सुबुह थी वई। ऐं पोइ अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी, हाज़िरी नसीब हुई, हाज़िरी थी। अल्लाह ताला ये ॿुधाइण जो मक़सदु इहो हो त उन सफ़र जे कुझु थकावट जे करे ऐं मुतासिर ज़रूर हुउसि, पर दरगाह शरीफ़ जी हाज़िरी इन खां वधीक ॿी सआदत न आहे। सआदत मिली, हाज़िर थियासूं, टाइम जी का ख़बर न आहे। जेको अल्लाह चवरायो मां जे साम्हूं पेश कयां थो। मूंसां गॾिजी मोहब्बत ऐं बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी बुलंद आवाज़ सां पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला इरशाद फरमायो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ वसद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून। इन तो रहमत कयो ॾाढा फुगान सवेर खां ख़ामोश वेठा आहियो त कुझु ख़ामोशी वारो रोज़ो टोड़ियो ॾाढा बुलंद आवाज़ सां दिलि सां सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़, ऐं जंहिं सचो आंदो, वसद्दक़ बिही, ऐं जंहिं उन जी तस्दीक कई, उलाइक हुमुल मुत्तक़ून, उहे समूरा मुत्तकी आहिनि। सचो कहे आंदो, तस्दीक उन जी कहीं कई। सैयदना अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु इन आयत जी तफसीर में फरमायो। सैयदना इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु भी फरमायो त सच्चा आण वारे मां मुराद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ऐं उन सच जी तस्दीक करण वारे मां मुराद हज़रत अबू बकर सिद्दीक जी ज़ात।
ॾाढा सुभान अल्लाह चओ ये मसलो हल न थींदो आवाज वधायो सच्चो आंदो हुजूर उन जी तस्दीक करण वारे मां मुराद हजरत अबू बकर सिद्दीक सुभान अल्लाह अजीब कुरान जो अंदाज आहे कुरान करीम जो चंद आयतूं आहिनि चंद मकामनि जे मथां जिथे अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिक्र फरमायो आहे गॾो गॾु हज़रत अबू बकर सिद्दीक जो भी उन्हनि मकामनि ते जिक्र फरमायो उन्हनि जगहुनि मां हिकु जगह इहा आहे वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ जंहिं सच आंदो वसद्दक़ बिही जय उन जी तस्दीक कई जाअ बिस्सिद्क़ जे अंदर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिक्र तसद्दक़ बिही में अबू बकर सिद्दीक जो जिक्र कुरान करीम जी भी जाए ते अल्लाह ताला फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फضलन मिनल्लाहि व रिदवाना मोहम्मद अल्लाह जो रसूला ऐं जेके उन सां गॾु आहिनि काफ़रनि जे मथां सख़्त आहिनि पाण में हिक ॿिए जे मथां रहम कंदड़ आहिनि तूं उन्हनि खे रुकू ऐं सजदे जे अंदरि ॾिसंदे अल्लाह खां उन जो फज़ल बि घुरंदड़ हूंदा त अल्लाह खां रज़ा जा तालिब बि हूंदा उलमाए इकराम फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह मां मुराद हू त ज़ाहिर आहे उन मुहम्मदुर रसूलुल्लाह जे अंदर रसूलुल्लाह जो जिक्र ऐं वल्लज़ीन माहू मां मुराद हजरत अबू बकर सिद्दीक जी मइयत हाणे पहिरें हिस्से में आमिना जे लाल जो जिक्र त वल्लज़ीन माहू में गॾो गॾु अबू बकर सिद्दीक जो जिक्र सुभान अल्लाह सुभान अल्लाह तीन जाए ते अल्लाह ताला फरमायो सानियस्नैने इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना जॾहिं ॿई कार जे अंदरि हुआ माना हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ऐं हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु गार जे अंदरि हुआ अल्लाह ताला फरमायो बिन में ॿियो जेको हुयो इज़ यक़ूलु लिसाहिबिही जॾहिं पंहिंजे साहब साथी खे फरमाए रहियो हुयो ला तहज़न गमगीन अबू बकर सिद्दीक न थिजा इन्नल्लाह माना बेशक अल्लाह असां सां गॾु उते जेका अबू बकर सिद्दीक जी गमगीनी हुई उहा पंहिंजे लाइ कान हुई पंहिंजे ज़ात जे बारे में कान हुई अबू बकर सिद्दीक खे गम हुयो त सिर्फ़ रसूलुल्लाह जे ज़ात जो हुयो कुछ माण्हू हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे मथां तान तशनी कंदे चवंदा हन बा अबू बकर सिद्दीक हुजूर सां गॾु हुयो ऐं उन वक्त में भी अबू बकर सिद्दीक खे पंहिंजी जान जी लॻल हुई याद रखो सिद्दीक अकबर के पंहिंजे जान जी न उनके फिक्र हो गम हो तो सिर्फ रसूलुल्लाह जी ज़ात जोर सां सुभान अल्लाह चओ
अगर पंहिंजो फिक्र हुजे हा त गार में अग में अबू बकर सिद्दीक वञे ई न उन खां अलावा जीअं गारे सौर ते आया पे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक हुजूर सां गॾु कदाए हजरत नबी करीम अलैहिस्सलाम जे साजे पासे खां अबू बकर सिद्दीक बीहे पियो वरी कंहिं वक्त में खाबे पासे खां बीहे पियो कंहिं वक्त में पुठियां पे आयो कंहिं वक्त में अॻियां पे हलियो आमिना जे लाल फरमायो अबू बकर छा मसलो आहे कॾहिं साजे पासे खां थो हली कंहिं वक्त में खाबे पासे खां थो हली कंहिं वक्त में पुठियां थो अचे त वरी कंहिं वक्त में अॻियां थो अचे कहिड़ो इन में मसलो आहे अबू बकर सिद्दीक अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मननि जो फिक्र आहे ज़िन में ख़्याल थो अचे मता पुठियां ईंदा हुजनि तंहिंजे करे पुठियां थो अवां जे हलां वरी ज़िन में ख़्याल ईंदो आहे मता साॼे पासे खां अचनि तंहिंजे करे साॼे पासे अवां जे खां हलां थो वरी ख़्याल थो अचे मता खाॿे पासे खां अचनि तॾहिं अवां जे खाॿे पासे खां थो हलां वरी समझा तो मथा आगे पासे खां कंहिं घाट ऐं घटीअ मंझा कंहिं जबल जे तकरे मंझा लिका वेठा हुजनि ओट तो अॻियां अची वञा तॾहिं वरी फिक्र इहो ईंदो आहे त तव्हां जे अॻियां हलंदो आहियां इन मां मालूम थियो हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाहु अन्हु खे पंहिंजो को बि फिक्र न हुयो हुन खे फिक्र हुयो त सिर्फ़ रसूलुल्लाह जे ज़ात जो हुयो सुभान अल्लाह हाणे इन आयत में अवां गौर कयो इज़ यक़ूल जंहिं वक्त में फरमाए पियो माना हुजूर ले साहिबिही पंहिंजे साथीअ खे माना अबू बकर सिद्दीक खे इज़ यक़ूल जे अंदर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र आहे त ले साहिबिही जे अंदर नबी करीम अलैहिस्सलाम जे साथी अबू बकर सिद्दीक जो ज़िक्र ये टे मकाम हुए आहिनि जन जगहुनि थे नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़िक्र सां सैयदना अबू बकर सिद्दीक जो ज़िक्र गॾु अचो सुभान अल्लाह सूरह वद्दुहा खे ॾिसो वद्दुहा जे अंदर हुजूर जो ज़िक्र आहे त गॾो गॾु सूरत आहे वल्लैलि इज़ा यग़शा उन में वरी हज़रत अबू बकर सिद्दीक जो ज़िक्र आहे कुछ ॾींहंनि जे लाइ वही जो सिलसिलो मुनक़ता थियो हो वही जो अचणु रुकजी वियो हो त मके जे काफ़िरनि मके जे मुशरिकनि हुजूर जे दुश्मननि वठी हमबोशूं हयो मके जे अंदर माण्हुनि खे ॿुधायो आवाज़ ख़ुदा जो वही ईंदो हो पैगाम ईंदो हो हाणे उहो अचणु बंदि थी वियो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रब मुहम्मद करीम खां नाराज़ थी वियो आहे हाणे इनखे छॾे ॾिनो अथई दुश्मननि जॾहिं इहे ॻाल्हियूं कयो अल्लाह सूरह वद्दुहा नाज़िल फरमाए इन ॻाल्हि जो ऐलान फरमायो त मां महबूब खे छॾियो बि न आहे त महबूब खां नाराज़ बि न आहियां अल्लाह ताला फरमायो वद्दुहा महबूब चाश्त जो कसमा वल्लैल इज़ा सजा रात जो कसमा जॾहिं ऊंदाही आणींदी आहे उलमाए किराम इन सूरत जे अंदर वद्दुहा जो हिकु 5-10 मानाऊं 20 मानाऊं बयान कयो आहे उन्हनि मानाउनि मज़ा हिकिड़ी माना उलमा या बयान फरमाई आहे हिते सुबुह जी कसम जी ॻाल्हि न आहे सुबुह जे रोशनीअ जी ॻाल्हि न आहे चाश्त जी रोशनीअ जी ॻाल्हि न आहे हिते वद्दुहा मां मुराद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चमकंदड़ चेहरे जी ॻाल्हि हली रही आहे ईअं ई वल्लैल मझा रात उन जी ऊंदाही मुराद न आहे वल्लैल जे अंदर वल्लैल मझा नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़ुल्फन मुबारकन जी काराण मुराद आहे जॾहिं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजा ज़ुल्फ मुबारक चेहरे जे अॻियां लाहींदा हा ईअं महसूस थींदो हो
जीअं ॾींहुं हूंदो ऐं सिज लहंदो आहे त राति जी उदाई अची वेंदी आहे ऐं हुज़ूर जॾहिं पंहिंजे चेहरे मुबारक जे मथां ज़ुल्फ़ मुबारक लाहींदा त ईअं महसूस थींदो जो राति जी उदाई थी सुभान अल्लाह ऐं हुज़ूर जॾहिं फणी ॾियनि कंगो ॾियनि वार मुबारक ठाहिनि फणी ॾियण खां बाद में सीध मुबारक कढनि अधु वारनि जो पासो हिकिड़े पासे ॾे अधु वारनि मुबारकनि जो ज़ुल्फ़नि मुबारकनि जो पासो ॿिए पासे ॾे जॾहिं ज़ुल्फ़ मुबारक हुज़ूर मथे खणी चेहरे खां परे करे पंहिंजे मथे मुबारक जे मथां रखंदा हुआ ईअं महसूस थींदो हुयो जीअं ॼण राति जी ऊंदाई वई ॾींहं जो जो रोशन थियो आहे अल्लाह फरमायो वद्दुहा हबीब तुंहिंजे चमकंदड़ चेहरे जो कसम वल्लैल इज़ा सजा तुंहिंजे ज़ुल्फ़नि मुबारकनि जो कसम जीअं राति ऊंदाही आणे तीअं ई आणींदा आहिनि मा वद्दाक रब्बुक वमा कला ऐ मुंहिंजा हबीब तुंहिंजे रब तोखे छॾियो बि नाहे त तोखां नाराज़ बि न थियो हाणे इन सूरत जे अंदरि हुज़ूर जो ज़िक्र आहे त उन खां मथां जेका सूरत बीठी आहे वल्लैल इज़ा यग़शा वन्नहार इज़ा तजल्ला वमा ख़लक़ अज़्ज़कर वल उन्सा उन जे अंदरि हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो तज़किरो मौजूद आहे अल्लाह ताला फरमायो वसयुजन्नबुहुल अत्क़ा अल्लज़ी युक्ति मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल अअला वलसौफ़ यर्दा करीब जहन्नम जे बाहि खां उहो परे थींदो परे कयो वेंदो अल्लज़ी युती मालहु यतज़क्का जेको माल हिन जे लाइ ॾींदो आहे त जीअं पाक थिए वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा उन जे मथां कंहिंजो बि एहसान नाहे इनाम नाहे जो उन जो थोरो हुजे उन जे मथां कंहिंजो थोरो हुजे एहसान हुजे उन एहसान अल्लाह हिन जे लाइ उन को माल ख़र्च कयो हुजे न इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल आला उन जो कुझु ख़र्च कयो आहे पंहिंजे बुलंद रब जे रज़ा हासिल करण जे लाइ कयो आहे उमैया बिन खल्फ जो ग़ुलाम हो हज़रत बिलाल सख़्तियूं ॾींदो हो तकलीफ़ूं ॾींदो हुयो अरब जे संगरेज़ी पथरेली वारी जे मथां लेटाए उन जे मथां पत्थर रखंदो हो ऐं उमैया बिन उन खे खल्फ उन खे चवंदो हो हज़रत बिलाल खे त नबी करीम अलैहिस्सलाम जी दामन छॾ वरना तोखे इहे अज़ियतूं मिलंदियूं रहंदियूं तकलीफ़ूं मिलंदियूं रहंदियूं बिलाल साईं फरमायो अज़ियतूं ॾे बर्दाश्त कंदुसि तकलीफ़ूं ॾे बर्दाश्त करंदुसि मौत त क़बूल आहे रसूलुल्लाह जी दामन कान छॾींदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अना थोरो ॾाढा सुभान अल्लाह छो लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में दीवाना लगी तुंहिंजी तार आजन खे ॻाल्हि वणे थी त सुभान अल्लाह चओ नथी वणे त चुप करे वेहो मां तकरीर जो टाइम पूरो करे वेंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में दीवाना लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में दीवाना असहाबी पहिरियों नंबर असहाबी पहिरियों नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझी तार आजन खे जन साहब जे मथां माण्हू शक था कनि सुभान अल्लाह
पाण जो मशकूक हन तंहिंजे करे सहाबा जे मथां शक था कनि। यादि रखो ये शक करे तव्हां असांजे अक़ीदे खे मुतज़लज़ल नथा करे सघनि। छो असांजो ईमान आ, असांजो अक़ीदो आ त हुजूर खे पंहिंजे सहाबा ते पक बि हुई त नबी करीम खे पंहिंजे सहाबा ते एतमाद ऐं भरोसो बि हुजो। सुभान अल्लाह। ईअं न ॾाढा सुभान अल्लाह। माण्हुनि खे वेठा ॿुधाईंदा अबा फिरी विया हुजूर खां पोइ। अच्छा हुजूर जे विसाल खां पोइ फिरी विया त पहिरियां ईमान आंदो हूं पर मुंहिंजी ज़ुबानी ईमान जो मतलब छा आहे? माना निफाक, मुनाफिकत, माज़अल्लाह। माना हुजूर अलैहिस्सलाम जे सहाबा जे मथां मुनाफिकत जो इल्जाम लगाईंदा आहिनि। यादि रखो इहो इल्जाम हुजूर जे सहाबा ते न आहे, दर परदा इहो इल्जाम हुजूर जे ज़ात जे मथां आहे। कीअं? हेॾे निहारे, हेॾे तवजो कयो भाई। जेकॾहिं माज़अल्लाह सहाबी मुनाफिकत में हा जे ही था चवनि, तव्हांखे ख़बर आहे त मुनाफिक हुजूर जे अॻियां लिकल कोन हा, हुजूर जे अॻियां ज़ाहिर। सुभान अल्लाह जो। जेसी ताईं उन्हनि खे अलॻि करण जो हुकुम अल्लाह न फरमायो हो तेसी ताईं हुआ, लेकिन जॾहिं हुकुम आयो अलॻि करण जो, अल्लाह ताला फरमायो मा कान अल्लाहु लियज़रल मुमिनीना अला मा अंतुम अलैहि हत्ता यमीज़ल खबीस मिनत तय्यब। अल्लाह ताला फरमायो मां अल्लाह जो शान लाए जो तमाम मोमिनन खे ईअं छॾे ॾे जीअं तव्हां आहियो, ईअं अल्लाह खे कोन छॾींदो एसी ताईं जो अल्लाह पलीतन खे पाकन खां जुदा फरमाईंदो। छो ईअं मस्जिद नबवी वजा नाला खणी तुझे मुझे नबी मुनाफिकन के मस्जिद मां बाहर कजो हुयो। फलाना तू बि निकिरी वञ नाला खणी मुनाफिकन खे हुजूर मस्जिद नबवी मां बाहर कढियो हो। जेके बाहर कढई मुनाफिक हा जन के मुस्तफा पाण सां गॾु विहारियो, पक्का मोमिन आशिक हो। जे अबू बकर बाहर निकरे हा हुजूर उनखे हुकुम फरमाए हा, या हजरत उमर खे फरमाए ना, हजरत उस्मान खे फरमाए ना। वो बराबर ज़ाहिर जी ॻाल्हि सही, मवालीअ जी ॻाल्हि सही, पर ईअं कोन थियो। हुजूर अबू बकर खे बि पाण सां गॾु विहारियो, ॿिनि सहाबनि खे बि गॾु विहारियो। निकरण वारा जेके हा जन जे अंदर निफाक हुयो उन्हनि जा त नाला वठी हुजूर उनखे ॿाहिरि कढियो हुयो। जन खे गॾु विहारे उहे हुजूर जा पक्का सच्चा आशिक मुहिब मुस्लमान मोमिन हुआ। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। हुजूर खे ख़बर ही कुरान फरमाए थो, अल्लाह जे कुरान फरमायो आहे फला अरफ़तहुम बिसीमाहुम, महबूब तूं उन्हनि खे उन्हनि जे निशाननि सां सुञाणी थो। सुभान अल्लाह। वला तारिफ़न्नहुम फी लहनिल क़ौल, उन्हनि जे ॻाल्हाइण जे अंदाज़ में हबीब तूं उन्हनि खे सुञाणंदो आहे। मुनाफिकन जो हाल मुस्तफा खां पोशीदा कोन हुयो, हुजूर खां लिकल कोन हुयो। मुनाफिक हुजूर जे अॻियां ज़ाहिर हा, जेसी ताईं गॾु रहण जो हुकुम हुयो। अल्लाह ऐलान कोन फरमायो, हुकुम कोन फरमायो।
तेसी ताईं गॾु हुआ जॾहिं हुकुम आयो कढो त हिक मुनाफ़िक खे कोन रखियो वियो समूरा मुनाफ़िक मस्जिद मां ॿाहिरि कढिया विया बाक़ी जेके गॾु रहियासीं सच्चा आशिक सुभान अल्लाह तू जादो चमी त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान आंदो इमाज़ अल निफाक़ में आंदो अजे हुजूर खे ख़बर है कि हिननि खे हुजूर छो न कढियो अल्लाह ने कुरान फरमायो या अय्युहन नबिय्यु जाहिदिल कुफ़ार वल मुनाफिकीन वग़लज़ अलैहिम महबूब मुनाफिकन ऐं काफिरन सां जिहाद भी कर उन जे मथा सख्ती भी कर ये अबू बकर माज़ अल्लाह मुनाफिक हुजे हा वो नबी जे मथा लाज़िम हो त उन सां भी जिहाद करे उमर माज़ अल्लाह मुनाफिक हुजे हा नबी जे मथा लाज़िम हो उन सां भी जिहाद करे उस्मान माज़ अल्लाह मुनाफिक हुजे हा त को नबी करीम ते लाज़िम थी हा हज़रत उस्मान सां भी जिहाद कन हा पर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि सां लड़ाई त कान कई पर हुजूर उन्हनि खे गॾु विहारियो अहिड़ो त विहारियो जो उस्मान खे हिक ॿिए जे पुठियां मदीने वारे पंहिंजो न्याणियूं निकाह में ॾिनियो चओ सुभान अल्लाह नूर की सरकार से आया दुशाला नूर का नूर की सरकार से आया दुशाला नूर का हो मुबारक तुमको ज़ुन्नूरैन जोड़ा नूर को सुभान अल्लाह जो हे था चवनि त फिरी विया इहो ज़ाकिर जो अक़ीदो थी के मवाली जो अक़ीदो थी असांजो ईमान आहे फिरिया कोन हा हुजूर जा पक्का सच्चा आशिक सुभान अल्लाह फिरण वारा हुजन त हुजूर जीअं मुनाफ़िकनि खे कढियो हो उन्हनि खे भी कढंदा न हुजूर हुननि खे गॾु विहारियो सुभान अल्लाह तिरमिज़ी शरीफ जी हदीस नबी करीम अलैहिस्सलाम हवेली खां निकता मस्जिद नबवी शरीफ में आया साजे पासे खां अबू बकर खाबे पासे खां फारूक आज़म वह आखिज़ुन बिअयदीहिमा हुजूर बिन्हिनि जे हथनि खे पकड़े वठंदा रहा साजे हथ में अबू बकर जो हथ खाबे हथ में हज़रत उमर जो हथ हुजूर फरमाइंदा हाकज़ा लुबअसो यौमल क़ियामह ऐ मुंहिंजा साहबियो ॾिसो अॼु हे मुंहिंजे हथनि में हीअं आहिनि साॼे हथ में अबू बकर खाॿे हथ में उमर क़यामत जे ॾींहुं बि असां हीअं उथंदासूं सुभान अल्लाह दोरा सां सभई सुभान अल्लाह था ज़ाकिर खे ख़बर पई मवालीअ खे थी फिरी विया जे फिरण वारा हुजनि त आमिना जो लाल ईअं कॾहिं बि न फरमाए हा त क़यामत में बि मूं सां हीअं गॾु हूंदा सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक़ जो तो हो शान आहे हुजूर फरमायो अबू बकर गार जे अंदर तूं मुंहिंजो साथी आहीं त हौज़ कौसर जे मथां बि मां मुहम्मद जो साथी आहीं सुभान अल्लाह हाणे वक़्तु आ वारी सूरत में हुजूर जो ज़िक्र आहे त गॾो गॾु हेॾां पहिरीं जेका सूरत मथां बीठी आहे उन में हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ज़िक्र आहे बिलाल खे महांगी क़ीमत में ख़रीद कई माण्हुनि चयो बाबा एॾी क़ीमत ॾेई करे अबू बकर सिद्दीक़ बिलाल खे ख़रीद कयो आहे ज़रूर पोइ टाइम में बिलाल जो हज़रत अबू बकर ते को थोरो हूंदो बिलाल जो हज़रत अबू बकर ते को एहसान हूंदो अॼु उन एहसान लाहिण जे लाइ हज़रत अबू बकर एॾी क़ीमत ॾेई करे ऐं बिलाल खे ख़रीद कयो आहे अल्लाह फरमायो न वमाल अहदिन इंदहु मिन नेमतिल तुजज़ा बिलाल जे लाइ
हज़रत अबू बकर जे लाइ ॻाल्हियूं छॾे ॾियो इहो तव्हां सम्झो था त को कोई ज़माने में अबू बकर जे मथां बिलाल जो को थोरो हूंदो एहसान हूंदो अॼु लाइण जे लाइ बिलाल खे ॻरी क़ीमत में ख़रीद करे थो अल्लाह फरमायो बिलाल जो अबू बकर ते को एहसान नाहे अबू बकर ते त कंहिंजो बि एहसान कोन्हे को आओ अबू बकर जा सभिनी से एहसान अल्लाह फरमायो अबू बकर जेको अमल कयो आहे इल्लब्तिगा वजह रब्बिल आला पंहिंजे रब जे रज़ा हासिल करण जे लाइ कयो अथई वला सौफ यरदा उहा रज़ा हुनखे मिलंदी बि सही हाणे ये चार मक़ाम मूं अमा जे अॻियां ॿुधाया जिन अंदरि उन्हनि जॻहियुनि ते जिथे अल्लाह जे हबीब जो ज़िक्र आहे त गॾो गॾो अबू बकर सिद्दीक़ जो बि ज़िक्र आहे अहिड़ी त मईयत अल्लाह अबू बकर सिद्दीक के मदीने वाले जे ज़ात सां ॾिनी मक्के में मदीने वारा अबू बकर हुजूर सां गॾु हिजरत ते हुजूर हलिया अबू बकर गॾु कार में मुस्तफ़ा आया अबू बकर गॾु मदीने में हुजूर आया अबू बकर गॾु मैदान जंग अबू बकर गॾु अमन जो मकाम अबू बकर गॾु मज़ार में हुजूर गुंबद खिदरा में आहे अबू बकर गॾु दुनिया ॾिसंदी हशर में हुजूर जो साजो हथ हूंदो अबू बकर जो हथ मुस्तफ़ा जे हथ में हूंदो मातम करण वारा जेके हित था कनि हुते बि पंहिंजो मुंहुं मथो पिटींदा जॾहिं अबू बकर सिद्दीक़ खे आमिना जे लाल सां गॾु सुभान अल्लाह फिरी विया सुभान अल्लाह शर्म ही कोने बेटा ये दी गाल बुधवाया तो सुभान अल्लाह फरमाए तो हुआ है कांदा हबीब सी मुहब मिठा मंठा वठ जी विया तो बस गया सुभान अल्लाह हे दाजन कोना बेटा ये तो चवे हुआ हे कांदा हबीब सी मुहिब मिठा मंठा सुभान अल्लाह पोइ तव्हां असां जे लाइ आहिनि मन ठार सुभान अल्लाह मवालनि जे लाइ आहिनि मन साड़ सुभान अल्लाह सड़ंदा न ॻाल्हि करे सहाबी हमराह खे टीहड़ जो तप चढ़ियो वञे अबा असां अहल बैत जा हुबदार आहियूं वाह जा हुबदार आहियूं वाह जो अहल बैत जो फैसलो तव्हां खे क़बूल आहे अॼु मां अहल बैत जो फैसलो बि तव्हां खे ॿुधाए थो छॾियां त उम्मत में अंबिया खां बाद में अफज़ल केरु आहे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿुधंदो न अहल बैत जो फैसलो सुभान अल्लाह बोलो सुभान अल्लाह चओ बेटा ही फरमाए तो हुआ है कांदा हबीब सी मुहिब मिठा मंठार सिद्दीक सादिक सिद्क में संगो यारे गार उमर अदालत अगरो उस्मान इज्जतदार कादर पंहिंजे कुदरत सी कया अली सी इकरार को याकूती जिन सारा हसन मीर हुसैन हो सभी सुभान अल्लाह हिटाई जी तरतीब ॾिसो चैन यार जो शान बयान कई पहिरें नंबर ते अबू बकर जो ॿिए नंबर ते उमर फारूक जो टे नंबर ते उस्मान जो चौथे नंबर ते मौला अली जो उन खां बाद में इमाम हसन हुसैन जो बिल्कुल उहा तरतीब जेका अहले सुन्नत वटि तरतीब आहे जेको तव्हां असांजो अक़ीदो आहे